ख़बर तव्हां शेयर के पे नाज़रीन मीरपुर माथुर में जसकम तरफ़ां शहीद सरमद सिंधी जी 5वीं वरसी मल्हाई वई आहे। दीन मोहम्मद लाशारी जी रिपोर्ट मूजिब मीरपुर माथुर में जसकम तरफ़ां शहीद सरमद सिंधी जी 5वीं वरसी जसकम मीडिया सेंटर ते मल्हाई वई। तकरीब में कारकुनन शहीद सरमद सिंधी जे तस्वीरनि नालो गुल रखी मोमबत्तियों ॿारे भेटा पेश कई। उन मौके ते ख़िताब कंदे जसकम ज़िले सदर फ़कीर रमज़ान कलवड़, मीरसन लाशारी, एडवोकेट नदीम मुलाणो, हनीफ सुमरो, इफ्तिखार खटियाण, कामरेड अशोक गोल्डन, तनावला चाचण ऐं ॿियनि चयो त शहीद सरमद सिंधी सिंध सैद जो सचो आशिक़ हो, जंहिं सॼी उमिरि सिंध जे क़ौमी तहरीक खे मज़बूत करण लाइ क़ौमी गीत ॻाए झर जंग आज़ादी जो आवाज़ पहुचायो। उन्हनि चयो त साईं जी एम सैद शहीद बशीर खान कुरैशी ऐं शहीद सरमद सिंधी जे मिशन खे पाया तकमील ताईं पहुचाइण लाइ क़ौमी तहरीक मैदान अमल में आहे। हिन चयो त सिंधी क़ौम जे मसइलनि जो हल सिंध जे आज़ादी आहे। इन करे सिंधी माण्हुनि खे सरमद सिंधी वांगुरु झर जंग वञी सैद जो पैगाम पहुचाइनि।